जिते उठन जी डोड़ में गुलाब थियो कतल वञन, जिते उठन जी डोड़ में गुलाब थियो कतल वञन के मायरन के भेनरन जा ख्वाब थियो कतल वञन। जिते गटर गटर मजा किताब था कढिया वञन, जिते गटर गटर मजा किताब था कढिया वञन के लाश के नफीस के नवाब था कढिया वञन। थी असरन जे खून जो सगियो नज़र जे केसा, इहो असांजो देश आ, इहो असांजो देश आ। मुंहिंजे कत्ल में शामिल को धारियूं न आहे, मूंखे मुंहिंजे मुआफ़िज़नि ई मारियो आहे। न कानून कोई न सरकार आहे, असां वटि अहिड़ी अंधोकार आहे। उमरकोट में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। राति नौजवान जो गलो कपे विया आहिनि विच शहर में। यार एॾो ज़ुल्म आहे हिते। हाणे अॻु में त कंदकोट शिकारपुर वारे पासे ना एॾा वाक़िया थींदा, पर हाणे असां वटि हिते थरपारकर में उमरकोट थरपारकर जहिड़ो हिसो ई आहे, हिते अहिड़ा मसइला थियनि पिया। सो यार छा चई सघूं था असां, बसि जेका आला अमलदार आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था यार असां अमन जी धरती अमन थी चाहे। थरिया माण्हू मोहबती आहिनि, अमन वारा माण्हू आहिनि। हूअं त सारी सिंध पीढ़ीअ जो पाछो आहे, पर थर कोई बि वरी बि प्यार मोहबत करण वारनि जी धरती आहे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो शेर आहे, कुझु छिटूं तव्हांखे ॿुधायां थो त जिते उठन जी डोड़ में गुलाब थियो कतल वञनि, जिते उठन जी डोड़ में गुलाब थियो कतल वञन के मायरन के भेनरन जा ख्वाब थियो कतल वञन। जिते गटर गटर मजा किताब था कढिया वञन, जिते गटर गटर मजा किताब था कढिया वञन के लाश के नफीस के नवाब था कढिया वञन। थी असरन जे खून जो सगियो नज़र जे केसा, इहो असांजो देश आ, इहो असांजो देश आ। न कानून कोई न सरकार आहे, असां वटि अहिड़ी अंधोकार आहे। सो संगत इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचे त असां वटि हिते उमरकोट में बि वॾो ज़ुल्म आहे। ॾाढो बि कुझु ॻाल्हाए ज़ुल्म बाबा, ज़ुल्म उमरकोट में नौजवान कुसनि पिया, को कंहिंजो बानी कोन्हे। महिरबानी करे हुकूमत कानून खे अपील थी कजे, अहिड़े माण्हुनि ते सख़्तु क़दम खयो वञे जो वरी अॻिते लाइ ईअं न थिए। ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुची सघे। थैंक यू। मुंहिंजे कत्ल में शामिल को धारियूं न आहे, मूंखे मुंहिंजे मुआफ़िज़नि ई मारियो आहे। बाबा वरी छा थियो? हू कोन इस्माइल समय जो जेको कत्ल थियो उमरकोट में, हा उहो कत्ल थियो, हुनजे सोट ई मारियो पंहिंजे। हा सोट अलादाद समय जो पिंड जो सोट उन मारियो। अरे बस यार एतिरो ज़ुल्म आहे हिते, असां वटि इंसानियत मोकिलाए वई आहे। हा बाबा सिधी ॻाल्हि, सोट मारी पिया, इंसान त ख़तम थी वई। पंहिंजनि मां इंसानियत मोकिलाए वई आहे। हिन वीडियो खे वधि खां वधि तव्हां शेयर कयो त उन्हनि ताईं पहुचे। यार ख़ुदा रे एॾो ज़ुल्म न कयो, हू बि तव्हांजो भाउ हुयो, हाणे सोट सोट खे मारीनि पिया, सुभाणे तूं ॾाढो मूंखे मारींदे। बाबा नौजवान खे मारींदा, इहा कोई हिसाब छा?